वलिन जी निशानी ॿुधो पोइ वरी फ़ैसिलो तूं ई वञी कजा आउं फतवा कोन ॾींदुसि मथां को हमरा कावड़ जी पवनि फ़ैसिलो तूं ई पाण कजा क़ुरान ॾिसो का शइ कान छॾी आहे जंहिंजे तंहिंजे अॻियां हीअ क़ौम ऊंधी थी पई आहे सजदा पई करे मायूं वठी उते वेठा आहिनि मुंहिंजो हल छाजो थिए अॼुकल्ह त नेट जो दौर आहे हुन ते ॾिसूं था कसम खुदा जो त ॻाल्हि छा आहे वल्लज़ीन इज़ा अनफ़क़ू लम युस्रिफ़ू अल्लाह जे वलियुनि जी निशानी इहा त जॾहिं ख़र्च कंदा तॾहिं इसराफ़ कोन कंदा इसराफ़ की माना ब मानो आहिनि इसराफ़ जी इसराफ़ अरबी लफ़्ज़ आहे सिंधी में तव्हांखे सम्झायां अल्लाह जे वलियुनि जी निशानी इहा त बुछड़े कम में पैसो ख़र्च कोन कंदा बुरे कम में पैसो ख़र्च कोन कंदा ॿुधी छॾियो ये शादियुनि में जेके पैसा ख़र्च था थियनि काजनि में इहे सभु चङो कमु आहे ये मेड़नि मलाखनि में जेके पैसा ख़र्च था करे चङो कमु आहे ये नोट घोरे जेके ॾियो था तौलारियुनि खे इहो चङो कमु आहे नोट घोरे ॻाइण में उछलियो न आहियो मथे तां इहो चङो कमु न कयो हा हा क़ुरान तो वर्मा खबरदार बुछड़े कम में पैसो ख़र्च न कजा हमारो ज़मीर पाण में चवंदो थी बुछड़ो कम अब छा पियो ठहे सही सिनेमा था ठाहियूं घटि परे अब छा थो ठहे कुतो थो ठहे घटि परे अब छा पियो ठहे सही मस्जिद पिया ठाहियूं माशाअल्लाह अचे यार हे मुंहिंजा वापसि आहे हे हिकिड़ी बोरी मुंहिंजी हाणे पर वरी ॿी बि ॻाल्हि ॿुधी छॾियो तुंहिंजे पाड़े में जेकॾहिं का माई बेवा आहे को ग़रीब आहे को मिसकीन आहे शराबत जे करे पिनी बि नथो सघे सवाल बि नथो करे सघे उनजा बच्चा बुख पिया मरनि अल्लाह जो क़ुरान मुझे झोली में मस्जिद में अटे जी बोरी ॾियण खां भलो आहे त हुनजे घर अटे जी बोरी वठी ॾे मिसकीन माण्हू बुख पिया मरनि मस्जिद जा मौलवी त ॿिए हंधा पिनी ईंदा तूं महिरबानी करे उन्हनि मिसकीननि खे अटो वठी ॾियो जिन जा बच्चा बुख पिया मरनि मुसवाबु वॾो अथव असीं मस्जिद जा ऐलान कंदासीं हलो चंदे जा ऐलान कंदासीं हलो ये तो असांजो जो गवर्नमेंट तो कोन थी रही आहे मदद खां मथे को हलाईंदासीं पिन पोइ असांखे जेको त पिनणो चओ त भले चओ पर सॼो मुल्क पिनणो एसी डीसी ठेकेदार मुख्तार एमपी एमएनए वजीर इमरान खान तो सब पिन हाल मुल्क हाले ही पिन ते पिन न हुजे तो मुल्क कीअं भले असांखे पिन चओ पर मसलो तव्हांखे ॿुधाए छॾियां त जेकॾहिं पाड़े में को मिसकीन हुजे ग़रीब बेवा हुजे त वधीक हक़दार उनखे अटो वठी ॾियो न बच्चा खाईंदा दुआ कंदा जॾहिं ख़र्च करियो त अजायो ख़र्च न कजा इसराफ़ न कजा वञो था हाणे त ठहियो पर 80 रुपया था कयूं इसराफ़ में 80 रुपया था कयूं मथां सम्झो था असीं बचियल आहियूं मूंखे खपनि कपिड़े जा ॿ जोड़ा हिकिड़ो धोई सुकायां ॿियो पायां सम्झो था पर मूं वटि 10 जोड़ा हुजनि त हा वरी छा वाइट करणु सवलो
बे ते तनकीद करण सवली आहे, पहिरीं पंहिंजे घर जी सार कर। टोपी तो हिकिड़ी भी सही है, मेरी थींदी माण्हू धोई वठंदो, पर जे मोदी साहब 8 टोपियूं हुजनि त मोबाइल का जेकॾहिं वक़्त जी ज़रूरत आहे त इको टेल बि माण्हू वठंदो न, 2200 में मिलंदी, घोड़ा घोड़ा अहिड़ी कंदी त सॼो ॻोठ थी वेही रहंदो। 50,000 की मोबाइल, हाँ खबरदार, वही जगह पैकेज अदा करायो, काबू आयो पुट, खाइण लाइ हिकिड़ी पाट खपे घर में, वो डिनर सेट, वाटर सेट, टी सेट, अलमारी भरियूं पियूं, कोप सांसरियूं गिलास जग डूंगा, ये झाजला रखनि, कहिड़े कम में था अचनि। हाँ हाँ, जे घर सार कंदासीं, नानी वारा कन वञी बिठंदा, सभु काबू हुयो। अजायो खर्च न करियो, इहो इसराफ़ आहे। मौलवी ईसा चंद जी अपील कई आहे मस्जिद जे लाइ, वञो 10 रुपया कढी हरे करे झोली में विझी, या मुठ में पूरे वॾा करे ॾिसी न विझे, मुठ में पूरे झोली में विझी वरी 40 रुपया कढी वठे, समझो था। जीअं वो चंद पिनण वारा सम्झनि था हिन 50 जो नोट विधो आहे तॾहिं बि 40 कढे, वो मुर्गो ॾिनई तो कोन, पर भींग कई मस्जिद जी। खर्च करने वाले वक्त में अजायो खर्च न करियो। मस्जिद चंद जी अपील कई थी तो 10 रुपया ॾिनई, होटल ते वञी वेठो आहे, बचाए खणिया 30 रुपया चांहि आहे, पोइ असीं वरी हिते अटकल कंदा आहियूं, हिकिड़ो टिन में हलो सखी मथां जी इसे सलाम वञायो, अब चांहि पीअंदा हो, वरी चांहि इसे लाई तेसी मथां वॾेरो रमो जी गड़कियो, अब ॾे ख़बर चांहि पीअंदे, हाँ होटल ते वही 200 रुपया बिल ॾेई उथियो, मस्जिद में 10 रुपया ॾकी ॾिनई, सभी मुलनि खे 11 गाड़ियूं ॾिनई। खबरदार इसराफ न करियो।